अस्सलाम वालेकुम। मैं मस्जिद मिटवर बाला हूँ। 12 इमाम चौदह मैसूम पार नंबर 19। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन मदीने के इब्तिदा करण वक़्त पंहिंजे भाउ मोहम्मद हनीफ़ा जे नाले लिखियल वसियत में वज़ाहत कई त आऊं हुसैन अलैहिस्सलाम इब्न अली अलैहिस्सलाम फितने फ़साद ज़ुल्म सितम ऐं सरकशीअ लाइ पंहिंजो घर बार छॾे न पियो वञा, पर मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त आऊं पंहिंजे नाने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जी इस्लाह करियां। आऊं चाहियां थो त अमर बिल मरूफ़ नही अनिल मुनकर जे दावत ॾियां, उम्मत खे इंतिशार खां निजात ॾियारियां ऐं माण्हुनि खे पंहिंजे नाने ऐं पीउ जी सुनत ऐं सीरत ते हलण जी तलक़ीन करियां। जेको बि मुंहिंजे उन्हनि मक़सदनि जे पैरवी कंदे मुंहिंजे उन दावत ते लबैक चवंदो, इहो उनजे लाइ बहितरु आहे। ऐं ख़ुदावंद आलम हक़ जे क़बूलियत जो अजुर ॾींदड़ आहे। अगरि को मुंहिंजी दावत खे क़बूल न करे मुंहिंजी मुखालिफ़त ते संदरो ॿधी बीहंदो त आऊं सब्र खां कमु वठंदुसि ऐं हक़ जे कलमे तां दस्तबरदार न थींदुसि, चाहे मूंखे उन राह ते अकेलो ई हलणो पवे। ख़ुदा लाजज़ाल मुंहिंजे हिन क़ौम जे विच में ख़ुदि फ़ैसिलो करणु फ़रमाईंदो ऐं बहितरीन इंसाफ़ कंदड़ आहे। जंहिं वक़्तु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जज़ीर जे बैत करण खां इनकार कयो, उन वक़्तु कंहिंखे बि सम्झ में न थे आयो त हाणे इमाम हुसैन अलैहिस्सलाम तने इतना छा कंदो, छो जो ताक़त जो सॼो तवाज़न हाकिमे वक़्त ॾांहुं हो ऐं ईमान जी हरारत इहा वञी बची हुई जो नज़ारो कुझु ई अरसे खां पोइ करबला जे मैदान में सॼी दुनिया पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त हिकु तरफ़ 72 ॼणा ऐं ॿिए तरफ़ सॼी दुनिया हुई। क़ुरान हकीम जी सूरत तौबा जी आयत नंबर 111 में इरशाद ख़ुदावंदी आहे त उन में को शक ई कोन्हे त ख़ुदा मोमिननि खां उन्हनि जूं जानियूं ऐं उन्हनि जो माल बिश्त जे एवज़ ख़रीद करे वरितो आहे। उहे माण्हू ख़ुदा जे राह में विढ़नि था त ख़ुदा जे दुश्मननि खे क़त्ल कनि था ऐं ख़ुदि बि क़त्ल थी वञनि था। इहो पको वाइदो ख़ुदा ते लाज़िम आहे त जेको तौरेत ऐं इंजील क़ुरान सभिनी में आहे। बिल्कुलु उन इरशाद ख़ुदावंदीअ जे मुतरादिफ़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम नामूस इलाही ऐं अंबिया जे मुक़दस असासे खे पहुचाइण लाइ पंहिंजे चंद बावफ़ा साथियुनि खे साण करे बातिल सां टकराइण लाइ निकिरी पियो। हिन ख़ुदा जे वहदानियत जे दुश्मननि सां जंग करण जो त फ़ैसिलो कयो, पर जंग जो तरीक़ो बदिलाए छॾियो। जंग में ताक़त जो मुक़ाबिलो ताक़त सां थींदो आहे, पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम फ़ैसिलो कयो त पाण ताक़त जो मुक़ाबिलो किरदार सां, इक़्तिदार जो मुक़ाबिलो बेकसीअ सां, कसरत जो मुक़ाबिलो किलत सां ऐं ज़ुल्म जो मुक़ाबिलो मज़लूमियत सां कंदो। हीअ जंग जो इहो तरीक़ो आहे जंहिंजो मुशाहिदो काइनात में सिर्फ़ु करबला जे ऋण में नज़र अचे थो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन उन वक़्तु मदीनो छॾण जो फ़ैसिलो कयो जॾहिं खेनि इहो यकीन थी वियो त हाणे अगरि हू मदीने में रहनि था तॾहिं बि खेनि क़त्ल कयो वेंदो। उन्हनि हालतुनि जे पेश नज़र इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन 28 रजबुल मुरजब सन 60 हिजरीअ ते पंहिंजे अहल अयाल समेत मदीने मुनव्वरा खे अलविदा करे मके मुअज़्ज़मा ॾांहुं सफ़र कयो। अहल बैत तहार जो ई काफ़िलो 3 शुबानुल मुअज़्ज़म सन 60 हिजरीअ ते मके मुअज़्ज़मा पहुतो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे अहल अयाल समेत शुएब अबी तालिब अलैहिस्सलाम में क़याम कयो, पर जॾहिं ज़ुल्हज जे मुबारक महीने में यज़ीद बिन मुआविया हाजिन जे रूप में पंहिंजे हथियारबंद माण्हुनि खे मके मुअज़्ज़मा उमाड़ियो त जीअं उहे हज जे दौरान इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे क़त्ल करे छॾीनि। त अहिड़ी ॼाण हासिलु थी वञण खां पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम हज जे अहराम खे उमिरे जे अहराम में तब्दील कयो। ऐं जॾहिं मुस्लमान हज जे तयारियुनि में मसरूफ़ हुआ तॾहिं फर्ज़ंदा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे मजबूर थी मके मुअज़्ज़मा खे अलविदा करे कूफे ॾांहुं रवानो थियणो पियो।
इमाम हुसैन अलैहिस्सलाम 8 ज़ुल्हिज सन 60 हिजरीअ ते मके मुअज़्ज़मा खे अलविदा करे कूफे ॾांहुं सफ़र शुरू कयो। सफ़र दौरान ई खेनि पंहिंजे सफ़ीर हज़रत मुस्लिम अलैहिस्सलाम बिन अकील ऐं संदनि फ़र्ज़ंदनि जे शहादत जो इतलाउ मिलियो। ऐं जॾहिं पाण कूफे जे वेझो पहुता त यज़ीदी लश्कर खेनि घेरे में आणे करबला जे रण में पहुचायो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन 2 मुहर्रम सन 61 हिजरीअ ते करबला जे रण में पहुता ऐं हाणे उन अज़ीम मक़सद जे तकमील थी रही हुई जंहिंजी तकमील इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे नई जे रण ताईं आंदो ऐं पोइ ज़ब अज़ीम जे लाइ ख़ुदा जे मुक़ररु कयल उन क़ुर्बान गाह में काइनात जे हिन अज़ीम मर्द यरी खे हौसले हिमत सब्र इस्तक़ामत ऐं जुरियत में तॾहिं बि का तिर जेतिरी बि लर्ज़िश न आई। जॾहिं हिन नए जे टतल रेत ते पंहिंजे असाब अंसार ॿारनि फ़र्ज़ंदनि भाइटियुनि ऐं भाणेजनि जा बेगोर कफ़न ऐं पमार थियल बेसिर लाशा ॾिठा, हज़ारे जफ़ाकार तलवारूं तीरनि ऐं नेज़नि खे पंहिंजे जिस्म ॾांहुं ईंदे ॾिठो। शीमन मां उञायल मासूम ॿारनि जूं अल अटैश जूं बुलंद थींदड़ सदाऊं ॿुधियूं ऐं खेनि इहा बि परूड़ हुई त संदनि शहादत ऐं लाश जे पामालीअ खां पोइ दुनिया जो हीउ ज़लील तरीन इंसान नमा हैवान संदनि अहले हरम खे केॾी बणाईंदा। पर तॾहिं बि हुसैन अलैहिस्सलाम जे इश्क जी इंतिहा इहा हुई जो ततल सहरा जे साड़ींदड़ तपश में तने तना बीठल हुजण जे बावजूदु पंहिंजे अज़म ते हर तरह साबित क़दम रहियो। बजाल अनवार ऐं सहीफ़ाए करबला जो मुसनफ़ मकातिल जे मुख़्तलिफ़ किताबनि जे हवाले सां लिखंदा त आख़िरी रुख़सत खां पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम तलवार खणी दुश्मन जे साम्हूं निर्वार थियो ऐं 1900 यज़ीदी सिपाहियुनि खे वासुल जहन्नम कयाईं। ज़ुल्फ़कार जा अहिड़ा त चमकाट थिया जो हर तरफ़ अल्लमान जूं सदाऊं बुलंद थियण लॻियूं। लाशनि मथां लाश किरंदा रहिया। दुश्मननि जूं फ़ौजूं फिरात खां बि पुठिते धिकजंदियूं वयूं। मकातिल जा किताब लिखंदा त जॾहिं दुश्मन जी फ़ौज मां बुलंद थींदड़ अल्लमान जूं सदाऊं तेज़ थियूं त हाटिफ़ ग़ैबीअ मां आवाज़ु आयो, ऐं नफ़्से मुतमइना मोटी अचु पंहिंजे परवरदिगार ॾांहुं, तूं हिन मां राज़ी ऐं हू तो मां राज़ी, बसि तूं मुंहिंजे बदन में दाख़िल थी ऐं मुंहिंजे जन्नत में हलियो आहे। निदा ॿुधी इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजी तलवार नियाम में रखी। तलवार जो नियाम में रखजण हो ऐं सॼे लश्कर हिन उञायल ऐं ज़ख़्मनि जा चूर मज़लूम इमाम अलैहिस्सलाम ते हर पासनि खां ज़ोरदार हमला शुरू करे ॾिना। किन तीर आया, किन तलवारूं, किन नेज़ा आया, किन वरी पथरनि जा मींहं वसाया। संदनि जिस्म में एतिरा त तीर पियुस्त थी विया जो जॾहिं पाण ज़हन तां ज़मीन ते आया काफ़ी देरि संदनि जिस्म मुबारक तीरनि ते खॼियलु रहियो ऐं जॾहिं पाण उन हालत में बि सजदे शुक्र जो बजाईंदाऊं त शिमर लहीन खंजर जूं ज़रबूं हणी किन सजदे में शहीद करे छॾियो। ज़बे अज़ीम जो इहो नज़ारो पसी अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां उहे गिरिया थी विया। इब्न अब्बास खां रिवायत आहे त मूं आशूरे जे शब ख़वाब में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उन हालत में ॾिठो जो संदने सिर मुबारक में ख़ाक अखियुनि में ॻोढ़ा गिरेबान ख़ाक गिरेबान चाक ऐं ॿाहूं खुंजियल हुयूं। संदनि हथनि में तीरनि सां परूड़ थियल रत में ॿुॾल कमीज़ हुई ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रहिया हुआ, अल्लाह जे ज़ालिमुनि जे अमल खां गाफ़िल न समझंदा करियो। रिवायतुनि में आहे त करबला जे रण में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे साथियुनि जे शहादत खां पोइ जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी दर्दनाक शहादत थी तॾहिं अहिड़ी ऊंदाह पखिड़िजी जंहिंजे सियाही 7 ॾींहं पखिड़ियल रही। शहादत वारे ॾींहुं सिज खे ख़ौफ़नाक गिरणु लॻी ऐं आसमान जा किनारा 6 महीननि ताईं सुर्ख़ रहिया। उन बैदि या सुर्ख़ी आस्ते आस्ते घटिजी शफ़क़ जे सूरत में बाक़ी रही जेका अॼु ताईं आहे। इहा शहादत आॻो कान हुई।
शहादत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ॾींहुं बैतुल मुक़द्दस मां जेको बि पथर खयो वियो उनजे हेठां रतु निकितो ॾे। इराक़ी फ़ौज जे लश्कर गोश्त लाइ उठ खे कुठो त उनजो गोश्त बाहि वांगुरु सुर्ख उथी ॾे वियो। उन बैदि गोश्त खे पचायो वियो त कड़ो थी वियो। अबू नईम दलाइल में उम्मुल मोमिनीन बीबी उम्मे सलमा जे ज़बानी लिखियो आहे त मूं शहादत हुसैन अलैहिस्सलाम जे जिन्ननि खे रुंडे ऐं नोहा ख़वानी कंदे ॿुधो। तलब अमाली में अबी जनाबे कल्बी जे हवाले सां लिखियो वियो आहे त मूं करबला वञी हिकु मुअज़्ज़ज़ अरब खां महलूम कयो त छा तो जिन्नात खे गिरियो ज़ारी कंदे ॿुधो आहे? त उन चयो त तूं जंहिंखां वणी पुछी ॾिसे या गिरियो ज़ारी हर हिकु शख़्स ॿुधी आहे। उन नोह ख़ानीअ जा कुझु शहर बि ॿुधाया। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शहादत खां पोइ सभिनी शहीदनि जा सिर वढे धड़नि खां धार कया विया ऐं उन्हनि सिरनि खे नेज़नि ते सुवार करे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नियाणीअ खे हथनि में रसा ॿधी कैदी बणाए शहर शहर फेरायो वियो ऐं बैदि में खेनि यज़ीद बिन मुआविया जे हुकुम ते शाम जे ज़िंदान में क़ैद कयो वियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत 10 मुहर्रमुल हराम 61 हिजरीअ ते करबला जे रण में थी। उन वक़्तु संदन जमार मुबारक 57 साल हुई। तारीख़ दान ने संदन अज़वाज जो तइदादु 5 लिखियो आहे, जॾहिं त संदन औलाद जी तइदाद बाबति तारीख़ दाननि तमामु वॾे इख़्तिलाफ़ जो शिकार आहिनि। किन तारीख़ दाननि संदन औलाद में 4 फ़र्ज़ंद ऐं 2 नियाणियूं, किन तारीख़ दाननि 4 फ़र्ज़ंद ऐं 3 नियाणियूं, किन तारीख़ दाननि वरी कुल औलाद जो तइदादु 15 लिखियो आहे। अल्लामा ज़ीशान हैदरी जवादी पंहिंजे तसनीफ़ नुक़ूश अस्मत में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी औलाद बाबति लिखियो आहे त किन 4 फ़र्ज़ंद ऐं 2 नियाणियूं हुयूं। गॾोगॾु इहो बि लिखियो अथसि अल्लामा इब्न शहर याशूब इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे फ़र्ज़ंदनि जो तइदादु 6 लिखियो आहे। साॻी तरह तारीख़ बनी हाशिम जो मुसन्निफ़ पिणु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी औलाद जी तइदाद बाबति इख़्तिलाफ़ जो शिकार आहे।